जी मोहब्बत, मुस्तफ़ा जे घर में रहण वारन जी मोहब्बत, करबला जे शहीदन जी मोहब्बत, हसनैन करीमैन जी मोहब्बत इहा किथां मिलंदी? इहा अल्लाह जे कामिलन जे दरवाज़े तां मिलंदी, मुंहिंजे सजण पीर जे दरवाज़े तां मिलंदी। चओ सुभान अल्लाह। अल्लाह जे महबूब नबी अलैहि सलातो सलाम जी ज़ात बाबरकात मुंहिंजा दोस्त बुजुर्गो इन चईन अज़ीम हस्तिन जे लाइ के आशिक़े रसूल तर्जमानी कंदे फरमायो, को न छॾियऊं न की छॾींदा सगोरा। अल्लाह जे महबूब नबीअ जे बचड़नि जा थोरा दुनिया में भी को न छॾियो अथऊं, आख़िरत में भी को न छॾींदा। हिते भी मेहरबानियूं आहिनि, हुते भी मेहरबानियूं कंदा। को न छॾियऊं न की छॾींदा सगोरा, हर हिक ते कयूं लख लख थोरा, हर हिक ते कयूं लख लख थोरा। हिकु हसन ऐं ॿियो हुसैन तन जो हिकिड़ो ॿुधायां, हिकु हसन ऐं ॿियो हुसैन तन जो हिकिड़ो ॿुधायां। पंज तन जो सना गरवाया, रहमतल लिल आलमी जो, रहमतल लिल आलमी जो शानो छा छा गाया। पंज तन जो सना गरवाया। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। मुझे कामिल सजण जे पीर जे दरवाज़े ते अचण वारो तू हिकिड़ो पंज तनी नाहे, तू हिकिड़ो पंज तनी नाहे, तुंहिंजो इन पंज तन सां बि प्यार आ। मुहम्मद अली फातिमा हसन हुसैन सां बि प्यार आ। मुहम्मद अबू बकर उमर उस्मान अली सां बि प्यार आ। इहे बि पंज तन आहिनि। अञा ॿुध मुंहिंजा दोस्त बुज़ुर्ग, मुंहिंजे कामिल सजण जे दरबार में अचण वारा, तू हिकु पंज तनी नाही, ॿ पंज तनी नाही, पर तोखे मुंहिंजे कामिल मुर्शिद पंज वक्त जो नमाज़ी बनायो आ। तू नमाज़ी न हुए, तू बेनमाज़ी हुए, अल्लाह जे रस्ते खां हटियल हुए, कामिल जे नज़र जो शिकार थे, तू पंज वक्त नमाज पढ़ण वारो बणजी वियो आ। किथे बि रहंदो आ, किथे बि हूंदो आ, अल्लाह जे महबूब नबीअ जे नमाज जे लाइ फरमा कुर्रत ऐनैया बिस्सलाह। नमाज मूं मुस्तफ़ा जे अखियुनि जो ठारा। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। मुझे कामिल सजण जी निगाह सां असां जिते बि हुजऊं, सफ़र में हुजऊं, हदर में हुजऊं, घर में हुजऊं, ऑफिस में हुजऊं, स्कूल में हुजऊं, किथे बि हुजऊं, पंज वक्त नमाज जा कोशिश कंदा आहियो त नमाज जमात सां अदा कयो, जमात सां अदा कयो। मां तुंहिंजी ख़िदमत में अर्ज़ कंदुमि, हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, जॾहिं खां मूं होश संभालियो आहे, जॾहिं खां मां होश संभालियो आहे, त पंहिंजे नाने पंहिंजी जी जलमड़ पंहिंजे बाबे साईं खे अल्लाह जी बारगाह में सजदा कंदे क़याम बीही करे इबादत कंदे ॾिठो आहे। ऐं पाण फरमाइनि था, जॾहिं खां हुसैन होश संभालियो आहे त हुसैन जी करबला जे मैदान ताईं हिकिड़ी नमाज़ बि क़ज़ा नाहे। अहल बेत सां मोहब्बत मुंहिंजा दोस्त बुज़ुर्ग, उन्हनि जे तरीक़े ते हलणु शर्त आहे। उन्हनि जीअं ज़िंदगी गुज़ारी ईअं ज़िंदगी गुज़ारणु शर्त आहे। सिर्फ़ ज़ुबानी दावा कोन हलंदी, बल्कि जीअं उहे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे विया आहिनि, जीअं उन्हनि जी ज़िंदगी गुज़री आहे। हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा जी ज़िंदगीअ ॾे निहार नमाज़ में बीठा आहिनि, तीर अचे लॻो आहे, तीर लॻो आहे। सहाबन चयो त नमाज़ अलीअ जी में खलल अची वियो हूंदो, पर हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा खे का बि परवाह न आहे। अल्लाह जी बारगाह में नमाज़ में बीठा
वेठा आहिनि। मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो, अल्लाह जे महबूब नबी जे परवान पाण में सलाह कई सहाबन सगोरन त हज़रत अली जो तीर कीअं कढजे। हिकिड़े सहाबी फरमाए त अली जो तीर निमाज़ पढ़ण जे दौरान संदस जे जंघ मां कढियो वञे। जंघ मां तीर लॻो बि आहे, कढियो बि वियो आहे। हज़रत अली मुर्तज़ा निमाज़ खां जॾहिं फारिगो थिया त मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो, हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा के सहाबन पर अर्ज़ कयो, ओ अली, निमाज़ में का शइ महसूस थी, का तकलीफ़ महसूस थी? हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा फरमाइनि था, मूंखे रब जी इज़्ज़त ऐं अज़मत जो कसम आहे, जॾहिं अली अल्लाह जी बारगाह में बीहंदो आहे, निमाज़ में बीहंदो आहे, चवंदो अल्लाहु अकबर। अल्लाह जी बारगाह में इएं सम्झ त मां पंहिंजो पाण खे सम्झंदो आहियां, मां अल्लाह जी बारगाह में ज़िबह थी वयुसि, कुर्बान थी वयुसि। मां दुनिया जे मामलात खे ख़त्म करे पंहिंजे हक़ीक़ी पालनहार जे अॻियां बीहंदो आहियां। मूंखे कंहिं बि शइ जी ख़बर कोन हूंदी आहे। त सहाबा फरमाइनि था, तव्हांखे निमाज़ जे दौरान तीर लॻो आहे, तीर कढियो वियो आहे। अली फरमाइनि त मूंखे रब जी इज़्ज़त ऐं अज़मत जो कसम आहे, मूंखे का बि शइ महसूस न थी आहे। जो सुभान अल्लाह। माणे वया शह ज़ोर शहादत, माणे वया शह ज़ोर शहादत, कंद अची उम्मत जी शफ़ाअत, कंद अची उम्मत जी शफ़ाअत। हिकु हसन ऐं ॿियो हुसैन तन जो ज़िक्र ॿुधायां, हिकु हसन ऐं ॿियो हुसैन तन जो ज़िक्र ॿुधायां। पंज तन जो सना गरवाया। अदा इहा अहल बैत जी मोहब्बत, नमाज कुरान अहल बैत असांखे सबक़ ॾिनो। करबला जे मैदान में हीअ सिसी धड़का धार लॻी पई आहे, नेज़े जे चुंबुन ते खई पई आहे। हुसैन तो असांखे अहल बैत जी मोहब्बत जो दरस ॾिनो। ओ दुनिया वारो, जान हली वञे त परवाह न कजाए, बचा हलिया वञनि त परवाह न कजाए, पर मुहम्मद अरबीअ जे दीन जे मथां जेको बि कुर्बान करणो पवई, कुर्बान कजाए। इहो तुंहिंजे लाइ सौदो ॾाढो सस्तो आहे। अल्हम्दुलिल्लाह सुम अल्हम्दुलिल्लाह। मां परमला अल्लाह जे फज़ल करम सां मुंहिंजे कामिल पीर जी निगाह करम सां रबीउल अव्वल शरीफ में सॼी सिंध में मीलाद मुस्तफ़ा जी हाज़िरी थी आहे। ऐं उते हर भली पंहिंजे फ़क़ीरनि जो जलसो हुजे, पीर भाइनि जो हुजे या ॿियनि दोस्तनि जो हुजे, उते परमला चवंदो आहियां त मुंहिंजा दोस्त असांखे अल्लाह जी, अल्लाह जे हबीब जी, सहाबा किराम जी, अहल बैत जी मोहब्बत जेकॾहिं मिली आहे त सॼण पीर जे दरवाज़े तां मिली आहे। हिन दर तां मिलियो आहे हो तो हकीम महबूब मोहम्मद महबूब की। ओ हिन दर तां मिलियो आहे हो तो हकीम महबूब मोहम्मद महबूब की। जेके जाहिल हुआ से आलिम थिया, जेके जाहिल हुआ से आलिम थिया, रुगो देर उन्हनि जे पहुचण जी आहे, से आबिद ज़ाहिद बणजी विया। वठी दामन जेके सजण जी विया, से आबिद ज़ाहिद बणजी विया। अल्लाह जल शानहू मूं गुनहगार जी अर्ज़ करण खे, अव्हां जे ॿुधण खे पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। अल्लाह ताला असांखे पंहिंजे कामिल पीर सां सची अक़ीदत, निस्बत, मुहब्बत, छो त इन दर ताईं हर शइ मिली आहे, मिली रही आहे, इंशाअल्लाह क़यामत ताईं मिलंदी रहंदी। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। माशाअल्लाह, ये थे हज़रत अल्लामा मौलाना हाफिज़ मोहम्मद हाजन अबड़ो ताहरी साहब। बहुत ही प्यारे अंदाज में मोहब्बत अहल बैत पर गुफ्तगू फरमा रहे थे। तो इसी के साथ इस नशिस्त का इख्तिताम हुआ चाहता है। खलीफा सिराजुद्दीन साहब को अर्ज़ करूँगा कि वो स्टेज पर तशरीफ़ फरमा हो। तमाम दोस्त नज़्म व ज़ब्त का ख्याल करें,
सफाई का ख्याल करें, बिलखुसूस जो बुज़ुर्ग हैं, बड़ी उम्र के लोग हैं, उनको रास्ता दें, उनके लिए आसानियाँ पैदा करें। और जो दोस्त जो कुछ पढ़ के आए हैं वो इस्तकबालिया के सामने कैंप है औराद व वज़ाइफ की वहाँ जमा कराएं। और जो दोस्त माली ताउन करवाना चाहते हैं तो वो भी इस्तकबालिया में अपना ताउन जमा करवा कर रसीद हासिल करें। वज़ू के दौरान पानी कम इस्तेमाल करें। वाशरूम में बक़दर ज़रूरत पानी इस्तेमाल करें। यह निशिस्त पंहिंजे पुॼाणी ते पहुती। तमाम दोस्त कलाक जो वक़्फ़ो आहे, आराम कनि। इंशाअल्लाहुल अज़ीज़ 1 बजे आज़ान ज़ोर थींदी, 1:30 बजे नमाज़ ज़ोर थींदी। जेके दोस्त माली ताउन करणु चाहिनि था त उहे इस्तकबालिया में पंहिंजो ताउन जमा कराइनि। ऐं जेके दोस्त ख़तम शरीफ़, दुरूद, औराद वज़ाइफ लिखाइणु चाहिनि था त उहा बि साम्हूं कैंप आहे, उते दोस्त लिखाइनि। हिक ॿिए जो ख़्यालु कयो, बिलख़ुसूस जेके वॾी उमिरि जा